सिंध जी जे दुश्मननि इहो तय कयो आहे त सिंध जे माण्हुनि खे पाण में विरहाए छॾियो। हुननि कबीलनि खे बि क़ौमुनि जा दर्जा ॾिना आहिनि। हिते सूमरा पाण खे क़ौम सॾाइनि था, कशी क़ौम था सॾाइनि, हिनोरा जुदा क़ौम था सॾाइनि। दरअसल असां इहे सभु सिंध जा कबीला आहियूं। सिंध जी ॿधी खे, सिंध जी ताक़त खे रोकण जे लाइ असांखे ग्रुपनि में विरहायो वियो आहे। कॾहिं हिते उत्तर लाड़ जो जीअं तज़ाद पैदा करण जी कोशिश कई वई आहे, कॾहिं सिंधी बरोच जी कोशिश कई वई आहे विढ़ाइण जी, कॾहिं सिंध जे कबीलनि खे ख़सूसन उत्तरनि इलाइक़नि में त झेड़ा एतिरा वधाए छॾिया अथऊं त तव्हांखे कबीलनि जा झेड़ा मैदान जंग वांगुरु जीअं जंग में फ़ौजूं विढ़ंदियूं आहिनि, इहे माण्हू विढ़नि पिया। त जीअं सिंध जी क़ौमी वहदत खे, ॿधीअ खे नुक़सान रसाइजे, मतां इहा सिंधी क़ौम पाण में मुतहद थी पंहिंजे वतन जी आज़ादी जे लाइ, पंहिंजे क़ौमी मसइलनि जे लाइ हिक थी जदोजहद न करे। उन करे इन साज़िश खे असां सभिनी माण्हुनि खे गॾिजी नाकाम बणाइणो आहे।